अच्छा सगीर, असां नाज़रीन के इहो ॿुधायो त सरकारी ऑफिस जी खोट सबबि सिंध हुकूमत सालियानो केतिरी अदायगी करे थी ऐं मसवाड़ ते वरितल अक्सर ऑफिसूं कहिड़नि इलाइक़नि में क़ाइमु थियल आहिनि? ॾिसो रोशनी, ही मनसूबो जेको आहे जेकॾहिं मुकमल न थींदो त सरकारी ऑफिसुनि हाणे ईअं कुझु इदारनि जे सरबराहनि ईअं कयो आहे जो बंगला जेके आहिनि उहे कराची जे पोश इलाइक़नि में जिते महांगा जेके आहिनि उहे रेंट ते बंगला वरिता विया आहिनि, ख़ासि तौर ते क्लिफ्टन वारे इलाइक़े में जेके आहिनि उहे बंगला वरितल आहिनि। सिंध फूड अथॉरिटी जी ऑफिस बि हिकु बंगले में क़ाइमु आहे। मॉनिटरिंग एवोल्यूशन डिपार्टमेंट आहे जेको सिंध जे तालीम खाते जे मातहत आहे। बायोमेट्रिक समेत मुख़्तलिफ़ मामला जेको उहो ॾिसंदो आहे। उनजो डायरेक्टर जनरल उहो बि बंगले में वेहंदो आहे। अहिड़ी रीति सिंध एजुकेशन फाउंडेशन जी ऑफिस आहे ऐं सेक्रेटरी ज़क़वात उनखां अलावा मुख़्तलिफ़ खातनि जूं जेके आहिनि उहे ऑफिसूं रेंट ते जेके आहिनि उहे वरितल आहिनि। ॻरियूं रक़मूं जेके आहिनि उहे रेंट जी मद में ॾियनि पिया, पर उन मामले ते जेको आहे सिंध हुकूमत कॾहिं बि जेको आहे उहो संजीदगी सां न ॾिठो आहे त हीउ मामिलो जेको आहे इंतिहाई अहम आहे ऐं हिन मनसूबे खे जेसिताईं मुकमल न कयो वेंदो तेसिताईं हिननि खे जेको आहे उहो करोड़नि रुपयनि जो जेको आहे हर महीने नुक़सान बि थिए पियो। यानी हू रेंट ते जेके ऑफिसूं वरितल आहिनि ऐं ऑफिसनि जी हिन वक़्तु खोट बि जेका आहे त हीउ मनसूबो जेको आहे न्यू सिंध सेक्रेटरीट वारो मनसूबो उनखे मुकमल करण में जेका आहे उहा उन्हनि जी अदम दिलचस्पी जेका आहे उहा जे करे ही मुकमल न थी सघियो आहे। ऐं मां मूंखे ॿुधायां त उनमें ख़ासि तौर ते जेका सकाफ़त खाते जूं उनमें ऑफिसूं आहिनि, इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट आहे, एक्साइज़ एंड टैक्सेशन ऐं DG नार्को टैक्स जी ऑफिस आहे, एंटी करप्शन ओलह जूं ऑफिसूं आहिनि। इहे समूरियूं जेके ऑफिसूं उहे किराए ते वरितल आहिनि ऐं हर महीने जेके आहिनि उहे तक़रीबन 10 करोड़ जे लॻभॻि जेका आहे उहा सिंध हुकूमत जेका मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे त 10 करोड़ जे लॻभॻि हू रेंट जेका उहा अदा करे थी ऐं हुकूमत खे जेके उहो नुक़सानु थिए थो। पर हीउ जेको 11 सालनि खां मनसूबो रोलड़ जो शिकार थियो आहे, उन मामले ते जेको आहे सिंध हुकूमत संजीदगी सां न पई सोचे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन्हनि जूं इंक्वायरियूं बि थियूं ऐं इंक्वायरियुनि जी रिपोर्ट ते कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई जेका उहा साम्हूं नज़र न पई अचे। जी।